दादलिगारी में HBL ज़रई सर्विस तरफ़ां जदीद टेक्नोलॉजी ज़रिए चांवरनि जी कटाई ऐं आबादगी अवेयरनेस ॾियण लाइ माशाला चौक ते सेठ अनिल कुमार पारां हिकु शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम में अॻूणो सूबाई वज़ीर ऐं सोशल डेवलपमेंट जो चेयरमैन सरदार अब्दुल बारी खान पिताफ़ी, HBL जी CEO आमिर अज़ीज़, HBL जी टीम समेत आबादगरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते एग्रीकल्चर खे हथी वठाइण लाइ जदीद टेक्नोलॉजी ज़रिए आबादगारनि खे सहूलियतूं ॾियण लाइ चांवरनि जी कटाई जूं मशीनूं आंदियूं हुयूं। HBL ज़रई सर्विस आबादगारनि खे ज़रई रहनुमाई, ज़रई मशीनूं, ॿिज, खाद, ज़हरीली दवाऊं, चौपायो माल लाइ खुराक ऐं दवाऊं, फसल जी ख़रीदारी, बैंक जी सहूलियत, ज़रई कर्ज़ ॾियण समेत मज़ीद सहूलियतूं ॾियण जो यकीन ॾियारियो वियो। उन मौक़े ते प्रोग्राम के सोशल डेवलपमेंट जे चेयरमैन सरदार अब्दुल बारी खान पिताफ़ी ख़िताब कंदे चयो त उहे ज़िम्मेदार मॉडर्नाइजेशन ॾांहुं कीअं वञनि, उहे ज़िम्मेदार जेका पूरी दुनिया जेका एग्रीकल्चर में ज़राअत में तरक़ी करे चुकी आहे उन्हनि सां उहो कुल्हे में कीअं मिलाए। ॾाढो ॾुखियो आहे। उनजो वाहिद ज़रियो इहो ई आहे त असांजे मुल्क में एग्रीकल्चर सर्विसिस जो ट्रेंड अचे। एग्रीकल्चर सर्विस जो ट्रेंड इहा आहे, फर्ज़ कयो असांजे ॻोठनि में, पूरे ॻोठ में जेकॾहिं हिकिड़ो ट्रैक्टर आहे या ॿ ट्रैक्टर आहिनि त सॼे ॻोठ वारनि जूं ज़मीनूं उहे खाईंदा आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां असांखे घुरिजे त असां एग्रीकल्चर खे हथी वठायूं, छो जो ज़राइत असांजे मुआशी हालात खे बहितर करे सघे थी। उन चयो त असां जदीद दौर में पिया हलूं। हिन जदीद दौर में हूंदे बि असांजा आबादगार पुराणे मशीननि ते पंहिंजे चांवरनि जी कटाई कराइनि पिया। अब्दुल बारी पिताफ़ी चयो त HBL ज़रिए सर्विस जेका पंजाब तरफ़ घणे अरसे खां जदीद टेक्नोलॉजी ज़रिए आबादगारनि सहूलियतूं ॾिए पई, हाणे उहा सर्विस असांजे सिंध जे नंढे शहर दादलिगारी मां शुरू कई पई वञे, जेका ख़ुशि आइन ॻाल्हि आहे। सोशल डेवलपमेंट जे चेयरमैन HBL ज़रई सर्विस जे चेयरमैन सां ख़ातिब थींदे चयो त असांजे इलाइक़े खे हिकु बहितरीनु HBL बैंक मुहैया कई वञे, जीअं वधीक आबादगार ऐं कारोबार माण्हू फ़ाइदो हासिलु करे सघनि। उन चयो त पढ़ियल नौजवान नौकिरी ते न मिलण ताईं पंहिंजे वालदेन सां कुल्हे सां मिलाए ज़रई आबादी खे हथी वठण लाइ मदद कनि। उन मौक़े ते HBL ज़रई सर्विस जे CEO आमिर अज़ीज़ आबादगारनि खे ख़िताब कंदे चयो त असां जदीद दौर में हली रहिया आहियूं। असांजी सिंध में जदीद टेक्नोलॉजी वॾी ज़रूरत आहे। उन चयो त असां सिंध जे आबादगारनि लाइ वॾियूं सहूलियतूं खणी आया आहियूं, जंहिंमें सिर्फ़ु मिसकिन आबादगारनि खे फ़ाइदो ॾींदासीं। उन चयो त HBL सर्विस सिर्फ़ु आबादगारनि खे ज़रई दवाऊं, खाद, ॿिज मार्केट खां तमामु घटि ऐं सस्ते अघ ते मुहैया कंदी ऐं HBL ज़रई सर्विस पंहिंजी मशीन जे ज़रिए आबादगारनि खे चांवरनि जी कटाई जी सहूलियत ॾिए थी। HBL ज़रई सर्विस जी CEO वधीक चयो त यहाँ पे बैंक की ब्रांच भी लाना चाहते हैं और नई टेक्नोलॉजीज को इंट्रोड्यूस करना चाहते हैं, नई फसलों को इंट्रोड्यूस करना चाहते हैं। जो किसान का एक और बहुत बड़ा मसला होता है कि जो फसल की जो बेचने का टाइम आता है उस टाइम पर उसके काफ़ी चैलेंजेस होते हैं। इन शहर जे इलाइक़े वासियुनि खे सहूलियत ॾियण लाइ 2 महीननि अंदरि HBL जो ATM लॻायो वेंदो ऐं जल्द बैंक जी सहूलियत बि दादलिगारी वासियुनि खे ॾिनी वेंदी। उन चयो त HBL ज़रई सर्विस जे अचण सां आबादगारनि समेत इलाइक़े जे नौजवाननि खे बि फ़ाइदो मिलंदो। असां नौजवाननि खे हिन प्रोग्राम में नौकरियूं ॾींदासीं ऐं चौपाए माल लाइ डॉक्टर दवाऊं मुफ़्त ॾींदासीं। असांजी HBL ज़रई सर्विस टीम आबादगारनि जे घर वञी ॿिज, खाद जी वाध वेझ लाइ तजवीज़ ॾींदी, जंहिंसां आबादगारनि खे फ़ाइदो थींदो। प्रोग्राम में आयल आबादगारनि HBL ज़रई सर्विस खे वेलकम कयो। होॾां प्रोग्राम जे अॻुवाण सेठ अनिल कुमार ऐं सेठ बाबूराम तरफ़ां अब्दुल बारी पिताफ़ी HBL ज़रई सर्विस जे CEO आमिर अज़ीज़ खे सिंधी टोपी अजरक समेत सोना ताज पाराया ऐं ॿियनि आयल महिमाननि खे सिंधी अजरकूं पारायूं वयूं। मोहम्मद अली पिताफ़ी, कोशिश, डिजिटल न्यूज़, दादलिगारी।